मंदिर चाहे हिकु ॼणो ठाराहे या पूरी पंचायत मिली करे ठाराहे, इष्टदेव सभिनि जा हूंदा आहिनि। मंदिर सभिनि जो हूंदो आहे ऐं हुन मंदिर में सभिनि खे अची करे दर्शन करणा घुरिजनि। ही चवणु आहे मथुरा जे बिंद्रावन में झूलेलाल मंदिर ठारण वारे श्री निर्मल देवानी जो। हू चवनि था कि हाणे मंदिर पूरी तरीक़े सां ठही चुकियो आहे। तव्हां देश भर में किथे बि रहंदा आहियो, अगरि बिंद्रावन तव्हां घुमणु अचो था त झूलेलाल भवन में अचो ऐं झूलेलाल मंदिर जा दर्शन करो ऐं पूरी तरीक़े सां तव्हांजे रहण जी सॼो इंतिज़ाम आहे। ऐं हिन मंदिर में तव्हां भॻवान झूलेलाल जा दर्शन बि करो ऐं पूरो बिंद्रावन भी घुमिजो। हिन सां गॾु ई तव्हांखे पिछली वीडियो में मूं ॿुधायो हो कि मथुरा में बिंद्रावन में भॻवान झूलेलाल जो मंदिर ठही चुकियो आहे ऐं हाणे हुन मंदिर ताणी मथुरा में पहुचण खां पोइ कीअं पहुचिजे, अॼु सॼी जानकारी तव्हांखे ॾींदुसि। तव्हां अगरि चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त चैनल खे सब्सक्राइब करिजो, जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। मथुरा जे वृंदावन में भगवान झूलेलाल जे मंदिर ताणी पहुचण जे रस्ते जी अॼु ॼाण ॾियूं था तव्हांखे, त तव्हां असां सां गॾु जुड़ियल रहियो ऐं ॾिसो कीअं था पहुचूं पां मथुरा जे वृंदावन में। त हीअ आहे मथुरा जो हाईवे। तां तव्हां जीअं ई सड़क ते ईंदा त अॻियां तव्हांखे छठीगरा चौरायो पवंदो ऐं हितां ई तव्हां ॾिसंदा त हिते साम्हूं मेरो वृंदावन करे हिकु गेट नज़र ईंदो ऐं हिन गेट जे अंदरि पांखे प्रवेश करणो आहे। पां कहिड़ी बि जॻह तां अचूं, चाहे आगरे जी तरफ़ खां या दिल्ली जी तरफ़ खां अचूं, पांखे हिते अॻियां वधिणो आहे ऐं छठीगरा खां इहे सिधो वृंदावन जो रोड शुरू थींदो। त पां हिन रस्ते ते जीअं ई अॻियां वधंदासीं त हिते असांखे नज़र ईंदो मां वैष्णो देवी धाम मंदिर, जेको घणेई प्रसिद्ध आहे। अली हिकु वॾी मां वैष्णो देवी जी मूर्ति आहे जेकी परियां खां ई हिकु आकर्षक सभिनि खे सुठी लॻंदी आहे, वणंदी आहे। त हिन जा बि दर्शन करण लाइ माण्हू परियां परियां खां ईंदा आहिनि। त हीअ मां वैष्णो देवी धाम जेको आहे इहो घणेई सुठो मंदिर आहे। त हिन में बि माण्हू दर्शन करे ॿाहिरि निकिरंदा आहिनि। त इहे हिन ई रस्ते ते सभिनि खां पहिरियों मंदिर पवंदो मां वैष्णो देवी धाम। त पोइ हिन मंदिर खां पोइ जीअं ई पां अॻियां वधंदासीं त पंहिंजो अॻियां जो जेको वृंदावन जो रोड आहे उहो बिल्कुलु अॻियां वधंदा रहंदासीं, चालू रहंदो। ऐं हिन ई रोड ते पां जीअं ई अॻियां वधंदा वेंदासीं त पांखे प्रसिद्ध संत ठाकुर श्री देवकी नंदन जी महाराज जो जेको आश्रम आहे ऐं हुनजो जेको मंदिर आहे प्रियाकांत जू मंदिर, हू पांखे हिते रस्ते में ॾिसण लाइ मिलेनो। त हिन मंदिर ते बि माण्हू घणेई परियां परियां खां ईंदा आहिनि ऐं हीअ बि अली सुहिणो मंदिर आहे। ऐं हिन मंदिर जी ख़ासियत हिते आहे कि भॻवान श्री कृष्ण जी राधा जी जेकी छवि आहे उहा कमल जे फूल जे विच में आहे। ॿियो हीअ जेकी छवि ॿियो किथे ॾिसण लाइ कान मिलंदी आहे। त इहे प्रियाकांत जू मंदिर जे दर्शन खां पोइ पां अॻियां वधंदासीं ऐं वृंदावन जे तरफ़ पांखे अॻियां वधिणो ई आहे। त पांखे अॻियां भॻवान झूलेलाल जो जेको नओं मंदिर ठहियो आहे हीअ आहे सुनरक रोड ते। त हुन ताणी पहुचण लाइ पांखे इहो ई रस्तो वधीक सुहिणो ऐं सही रहंदो आहे। त पां अॻियां वधंदासीं त पांखे हिकु अॻियां वॾो वरी गेट नज़र ईंदो। त हिन गेट जे अंदरि पांखे वापसि अॻियां वधिणो आहे ऐं हिन गेट ते ई हलंदे हलंदे ई अॻियां पांखे बिल्कुलु प्रेम मंदिर वारो जेको रस्तो आहे उहो अॻियां हली करे शुरू थी वेंदो। प्रेम मंदिर शुरू थियण खां पहिरीं VIP पार्किंग जी हिकु इहे अलॻि सां रोड थो वञे, पर पां पहिरीं हिते कान था गिड़ूं। हिन रस्ते ते अॻियां गिड़ण खां पहिरीं तव्हांखे सम्झाइण लाइ वरी सम्झायां थो कि पांखे जीअं प्रेम मंदिर, इहे मंदिर जेको पवंदो आहे प्रसिद्ध मथुरा जो प्रेम मंदिर आहे, त हिन जा बि भले तव्हां ॿाहिरां खां दर्शन करो। हीअ बि अली सुठी घुमण जी जॻह आहे ऐं पूरे देश विदेश खां हिते भक्तजन ईंदा आहिनि। हिते जो मंदिर जो जेको आकर्षण आहे उहो वधीक ई सुहिणो आहे। शाम जो हिते घुमण जो हिकु अलॻि ई नज़ारो ॾिसण लाइ मिलंदो आहे, आनंद ईंदो आहे। ऐं हिन ई प्रेम मंदिर जे पासे में ई प्रेम मंदिर वारनि संस्था जो ई हिकु अस्पताल बि आहे
ऐं ही अस्पताल जिते ख़त्मु थींदो त वापसि उन ई रस्ते ते अची वेंदासीं जिते पाखे अॻियां हलणो आहे, यानी कि सुनरख रोड जेको अॻियां हूंदो उन ते ई पाखे जिते पहुचणो हूंदो त उहा जिते ई बिल्कुलु प्रेम मंदिर जो ई अस्पताल संपन्न थींदो हुते ई इहा अॻियां बिल्कुलु हुन जे पासे में ई जेको VIP पार्किंग वेंदी आहे प्रेम मंदिर जी, हुन रस्ते ते ई पाखे हाणे अॻियां वधिणो आहे जितां खां सुनरख रोड शुरू थींदो त पाण हुन ई वापसि रस्ते ते अचूं था जितां पाण प्रेम मंदिर जो ई दुबारा खां झलक ॾेखारी आहे त हुन रस्ते ते हलण लाइ पाण अॻे तयारु थियूं था। त हीअ जेकी प्रेम मंदिर जी VIP पार्किंग जो रोड आहे त हिन रोड ते पाण हलूं था जितां इहे सुनरख रोड अॻियां जिते भॻवान झूलेलाल जो मंदरु आहे उहा स्टार्ट थींदो, लेकिन थोरो सो पाखे हितां खां हलणो पवंदो। इहे सिधो साफ़ु सुथिरो रस्तो आहे ऐं कोई हिते रोक टोक बि कान्हे। पाण ॾिसूं पिया हिते साइड में ई आहे प्रेम मंदिर जी VIP पार्किंग आहे, पर पाखे हिते कान गिड़नू, सिधो अॻियां वधिणो आहे ऐं हिन रोड ते ई अॻियां पाखे पंहिंजी गाॾी खे या जे बि रस्ते तां जे बि साधन तां पाण वञूं था पाखे अॻियां वधिणो आहे। ऐं हिन सिधे रस्ते ते हलंदे हलंदे पाण ॾिसंदासीं कि रोड त घणेई वॾो पियो लॻे, पर जॾहिं पाखे पंहिंजे इष्ट देव भॻवान झूलेलाल जा दर्शन करण जी मन में आस हूंदी आहे त पोइ पाण रस्ता या दूरी बिल्कुलु कान ॾिसंदा आहियूं ऐं बिल्कुलु पंहिंजी मंज़िल खे तय कंदा आहियूं। ऐं छोकी पाखे पहुचणो आहे पंहिंजे इष्ट देव भॻवान वरुण अवतार झूलेलाल जी जे दर्शन लाइ। त जीअं ई पाण अॻियां ॾिसूं पिया कि अॻियां ही रोड हिते ख़त्मु पियो थिए त पाखे हाणे ऊंधे रस्ते जी तरफ़ जेको आहे मुड़णो आहे, छोकी सिधे रस्ते जी तरफ़ वेंदासीं त हितां खां बांके बिहारी जो मंदरु शुरू थींदो, या ऊंधे हथ जी तरफ़ पाखे हाणे अॻियां मुड़णो आहे। त हिन रस्ते ते पाण अॻियां वधंदासीं त अॻियां थोरो सो ई अॻियां वधण खां पोइ पाखे सेठ भगवान दास भानचंद मेमोरियल चैरिटेबल ट्रस्ट जेको आहे उहा आहे। हिते निरंतर सुबुह जे समय भंडारो वग़ैरह हलंदो रहंदो आहे। त हिन रस्ते ते बि पाखे हाणे अॻियां वधिणो आहे। हिन ई रस्ते ते हलंदे हलंदे हिकु वॾो जेको आहे अपार्टमेंट नज़र ईंदो ऐं हिन में जेको अॻियां ठहियलु आहे हरे कृष्णा आर्चिड आहे। हीउ वॾो सो हिकु गार्डन आहे, हीउ पाखे अॻियां हली करे नज़र ईंदो। त हिन गार्डन जी जेकी इमारतूं आहिनि पाखे परियां खां ई नज़र ईंदियूं ऐं हीअ आहे हरे कृष्णा आर्चिड। हीउ वॾो गार्डन आहे, हिन में घणेई फ्लैट वग़ैरह आहिनि, माण्हू हिन में जेका परियां जा दिल्ली वग़ैरह जा आहिनि पंहिंजा फ्लैट वठी करे रहनि पिया। त हिन ई रस्ते ते पाखे अॻियां वधिणो आहे ऐं पंहिंजे भॻवान झूलेलाल जे मंदिर जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। त हिन हितां खां इहे पूरो सुनरख रोड ते ई पाण हलूं पिया ऐं सुनरख रोड आहे, हिन ई रस्ते ते पाखे अॻियां वधिणो आहे। ऐं थोरो सो ई हाणे बसि पाण परियां रहिजी विया आहियूं भॻवान झूलेलाल जे भवन ताणी पहुचण में, ऐं पंहिंजो जेको मंज़िल आहे उहो बिल्कुलु हाणे क़रीब अची वई आहे। ऐं हितां खां ई पाण ॾिसंदासीं पंहिंजो जेको रस्तो आहे उहो घणेई नज़दीक नज़र अचे पियो। ऐं हिते ई थोरो सो अॻियां हली करे ई पाण खे अॻियां भॻवान झूलेलाल जो जेको नओं मंदरु ठहियो आहे हीअ आहे सुनरख रोड ते। त हुन ताणी पहुचण लाइ पाखे इहो ई रस्तो वधीक सुहिणो ऐं सही रहंदो आहे। हिन ई सुनरख रोड ते अॻियां पाखे ॾिसण लाइ मिलेनो केशव मैजेस्टिक गार्डन आहे जेको वॾो। हिन गार्डन खां ई थोरो बसि हाणे अॻियां पाखे हलणो आहे ऐं हिन जे कुझु दूरी खां पोइ हिते पंहिंजो भॻवान झूलेलाल वारो जेको भवन आहे उनजो बि रस्तो शुरू थींदो। लाल साईं सभिनि ते महिर करनि, कृपा करनि। ऐं वृंदावन त हूअं ई घुमण जी हली सुठी जॻह आहे, परियां परियां खां हिते सभु ईंदा आहिनि यात्रीगण ऐं हिकु धार्मिक स्थल बि आहे। त वृंदावन जहिड़ी जॻह ते भॻवान झूलेलाल जो मंदरु ही असां सभिनि लाइ बि हली सुहिणी ॻाल्हि आहे कि पाखे भॻवान झूलेलाल जे मंदर जा बि दर्शन थींदा ऐं हुन सां गॾु ई पाण वृंदावन में बि अलॻि अलॻि मंदरनि में वञी दर्शन करे था सघूं। हिन ई रस्ते ते अॻियां वृंदा आनंदम रिसोर्ट आहे ऐं पाखे हेसिताणी अॻियां कान वधिणो ई सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ ॿुधायो आहे। हिन रिसोर्ट खां पहिरीं गोरक्षक दल जो हिकु कार्यालय जो रस्तो वियो आहे, पाखे हिन ई रस्ते ते वञिणो आहे। ऐं हिन रस्ते ते हालांकि थोरो अञा प्लॉट कटिजी चुकिया आहिनि ऐं घणेई ॼणा पंहिंजा पंहिंजा हिते मकान ठाहिनि पिया ऐं परियां परियां खां हिते माण्हू अची करे ज़मीनूं वठनि पिया। त अञा एतिरी बसावट कान आई आहे, माण्हुनि हिते अञा वधीक पंहिंजा मकान वग़ैरह कान ठाहिराया आहिनि, पर घणेई ॼणनि हिते जॻह वठी लाथियूं आहिनि।
त शुरू में त पाखे थोरो सो जेको रस्तो हाणे पा ॾिसूं पिया ई सुनसान सो लॻे नो, त इन करे कोशिशि करूं कि पां हिते ॾींहं में ई अचूं, मतिलबु शाम जे समय न अचूं। छो कि अगरि पां बाज़ार में पां अगरि टेम्पू करे या कई ॿाहिरि जे साधननि खां आया आहियूं त लौटण में हितां साधन कान मिलंदा आहिनि, पंहिंजी गाॾी सां आया आहियूं त ई सही रहंदो। त हिन ई रस्ते ते पाखे हाणे अॻियां वधिणो आहे ऐं पां बिल्कुलु भॻवानु झूलेलाल जे मंदर जे क़रीब आहियूं। ऐं हिते पाखे ॾिसण लाइ मिलेनो हिकु सिधे हथ ते हिकु गेट मिलेनो ऐं पाखे हिन गेट जे अंदरि ई वञिणो आहे। बिल्कुलु हिन सही रस्ते ते हलूं पिया ऐं हीअ असांजो गेट अची वियो, हिन अंदरि कॉलोनी में पाखे घुसणो आहे। ऐं पां ॾिसूं परियां खां ई पंहिंजी झूलेलाल भवन नज़र अचे पियो ऐं पां बिल्कुलु भॻवानु झूलेलाल मंदिर जे क़रीब पहुची विया आहियूं। ऐं असांजो जेको भॻवानु झूलेलाल जो भवन आहे उहो साम्हूं असांखे नज़र अचे पियो ऐं पां बिल्कुलु भॻवानु झूलेलाल जे भवन जे क़रीब पहुची चुकिया आहियूं। त हीअ आहे असांजो भॻवानु झूलेलाल जो भवन ऐं हिन में ई आहे श्री झूलेलाल भॻवान जो मंदिर। त पां हिन में बि अंदरि प्रवेश करूं था ऐं तव्हां सभिनि जो हिते स्वागत बि आहे कि वृंदावन अचो त हिते भॻवानु झूलेलाल जे मंदिर में ज़रूरु अचिजो। ऐं पाखे अंदरि ॾिसण लाइ मिलंदो हिकु सुहिणो सुठो वॾो हॉल, त हिन हॉल में थींदा भॻवानु झूलेलाल जा तव्हांखे दर्शन। त तव्हां पहुची चुकिया आहियो मथुरा जे वृंदावन स्थित ये श्री झूलेलाल भवन ते, जिते तव्हां ॾिसो पिया हीअ झूलेलाल मंदिर आहे ऐं हिन मंदिर में तव्हांजो स्वागत आहे। त तव्हांखे असांजो हीउ प्रयास कीअं लॻियो? अगरि तव्हां असांजे चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करिजो, लाइक करिजो ऐं हिन वीडियो खे पंहिंजे सभिनि सिंधी भाउरनि ताणी शेयर करिजो ताकी सभिनि खे ख़बर पए कि वृंदावन अचण लाइ कहिड़ो आसान रस्तो रहंदो। त असांजी हिन कोशिशि जी तव्हां कमेंट करे ॿुधायो कि कीअं असांजो प्रयास रहियो। जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।